आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। हाँ नाज़रीन, पुलिस वञे तक वञे कारे, चेकिंग करे भी मुसीबत में न करे भी मुसीबत में, पोइ आख़िर वेचारी पुलिस करे छा। शिकारपुर जे जुमाणी हाल वेझो जामे मस्जिद अक्सा ते जुमे नमाज़ जी सिक्योरिटीअ ते मुक़रर पुलिस एहलकार ऐं शहरीअ में मोटरसाइकिल चेकिंग ते झेड़ो, चकरियूं, गुथन लफ़्ज़नि जो इस्तेमालु। गोड़ ते सभई शहरी गॾु थी विया। शहरी साजिद सुमरो नाले जुमे नमाज़ अदा करण लाइ गेट ते मोटरसाइकिल बिहारे नमाज़ जी अदायगी लाइ मस्जिद अंदरि वियो ऐं नमाज़ जी अदायगी खां पोइ वापसीअ ते मोटरसाइकिल कहण लॻो त मस्जिद जी सिक्योरिटीअ ते मुक़रर लखीदर थाणे सां तालुक़ु रखंदड़ पुलिस एहलकार काग़ज़ पुछिया त झेड़ो थी पियो। वधीक अचो त ॾिसूं त उन मसइले ते पुलिस एहलकार नाजायज़ मोटरसाइकिल खणी ॿाहिरि हलूं असांखे लौ थो करे लूसी थो चए। ए पुलिस जो सिपाही बीठो आहे, असांखे लूसी थो चए। छो एॾो जेको दिमाग़ ख़राबु आहे। कहिड़ी वायलेशन थी आहे? कहिड़ी थी आहे ॿुधाए न बाबा। शहर जी वायलेशन थी आहे। कहिड़ो हिन कानून भञो, कहिड़ो कानून जी भञकड़ी कई अथई, उहो हिकिड़ो कानून ॿुधाए। साईं जंहिंजो स्विच भॻो पियो आहे, गाॾी कढे थो, असां पुछा कई बाबा गाॾी जो काहे थो स्विच भॻल आहे हिनजो। अक्सा मस्जिद मां 6 गाॾियूं अॻु वञी चुकियूं आहिनि। हिन खां प्रूफ पुछियो त तव्हांजो प्रूफ छा आहे। हिन ते घटि वधि ॻाल्हाइण शुरू कयो ऐं चई त तव्हां चोरनि खे रोकियो, असांखे रोकियो था। चोरनि ते मथे निड़ ते न लिखियल हूंदा त हे चोर आहे, साध आहे। स्विच भॻो पियो आहे, स्विच भॻल कहिड़ो प्रूफ आहे हिन वटि। गाड़ी साइड कयो, मां ठीकु आहे, साइड था करे बीहारियूं, पर सुञाणंदो आहे, हर शइ कंदो आहे। पोइ यकदम लफ़्ज़ पे लड़ी आया, वर्दीअ में फज़ीलत आई आहे। असां खां पुछा कई त भाई कंहिंजी गाॾी आहे बाबा, तूं पहिरियों ॾिठो, असां रखीसीं, नमाज़ पढ़ीसीं, जेको आहे सो वरी यकदम लफ़्ज़ थो कढे। यकदम यार कुझु न आहे बगल इहो हिनखे बगल चइबो आहे। कुझु माना चाबियूं लॻल आहिनि वधीक पर शहर का ईअं न कयो, तव्हां वर्दीअ में आहियो, अवाम जी इज़त रखो, इहो सही लफ़्ज़ करी कलेक्शन थी करे। असां हिते दाड़े न बीठा आहियूं, असां छा आहियूं कलेक्शन थी करे। हा बाबा रश जो सवाल न आहे, छो ईअं थिए, ग़लति आहे इहा ॻाल्हि। लफ़्ज़ कढई न साईं, लफ़्ज़ कढई न, लफ़्ज़ साईं कढई, लफ़्ज़ कढी कलेक्शन थी करे। असां हिते दाड़े न आहियूं, चोर आहियूं असां। छा इहो चक्कर छा आहे, कहिड़ो तरीक़ो आहे इहो? न ग़लति आहे नी। हा कलेक्शन सिधी थो करे, कलेक्शन सिधी थो करे, लफ़्ज़ कढी कलेक्शन सिधी थो करे। हिकिड़ो यार कहिड़ो कलेक्शन सिधी कई सही आवाम को पूछी सघो था। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।